टंडो गुलाम हैदर में टाउन कमेटी इंतजामिया खिलाफ शहर हैदराबाद बदीन रोड ते एहतजाजी धरणो हयो। रिपोर्ट कर रहा है नूर हसन बागरानी। टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर में थींदड़ करप्शन खिलाफ पीपल्स पार्टी टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर तरफा टाउन कमेटी के एडमिनिस्ट्रेटर खिलाफ मैन हैदराबाद बदीन रोड ते धरणो हणी एडमिनिस्ट्रेटर खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगुवाणन जुमन केहर, गुलजार भट्टी, मोहम्मद इसाक जगसी, रज़ाक खान यूसुफजई, महबूब नोतकानी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टंडो गुलाम हैदर में एम्बुलेंस, फायर ब्रिगेड ये सब शयूं ख़राब आहिनि। मुलाज़िमनि जो पगार जो भी सदाई हिते मसलो रहे। उनकी वजह ही आहे जेको ऑफिसर ही अचे तो हू हितां खां पैसा खणी निकिरे तो। असल मकसद इहो ही आहे हिते जे अॻुवाणनि ते इल्ज़ाम हणण जो। इन्हनि जो मकसद इहो आहे त केर भी अची हिते असांखां पुछा न करे त ही पैसा केॾांहुं पिया वञनि। टाउन में तमाम घणी बजट है ऐं उहा बजट हर महीने जी जेका हड़प कई वञे थी। अॼु भी टाउन कमेटी में जेका फायर ब्रिगेडर बीठी है उहा बिल्कुल ख़राब है। उनके 4 महीना 5 महीना थी विया आहिनि ऐं कल्ह बि हिते बाहि लॻी आहे। 5-10 ॾींहं अॻे 5-10 घर सड़ी विया आहिनि ऐं हिते को बि जेको आहे सो कमु तरक़ियाती कोन पियो थिए। अॼोको जेको धरणो हयो वियो आहे उहो असां टाउन कमेटी जी जेका माना बजट अचे थी उन जे ख़िलाफ़ हयो वियो हो ऐं उहा 3-4 महीननि जी बजट जेका वॾी तादाद में निकिरी वई आहे उहा आख़िर कंहिं कढी आहे। उनमें 2-टे ऑफिसर जेके मुलविस आहिनि उन जे ख़िलाफ़ असां बार शिकायतूं कयूं। उन जे ख़िलाफ़ असां इहो चाहियो थे त माना जेके इन बजट में तरक़ियाती कम वग़ैरह थियनि। ते करप्ट ऑफिसर रखी टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर जी जेका तबाही कई वई है। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ है जेके नुक़सान रसाइण जी असांजा दुश्मन साजिश करे रहिया आहिनि। दंगेजे जी हुन इल्ज़ाम आयो है। कैमरामैन रियाज़ अमीन सां गॾु नूर हसन बागरानी, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो गुलाम हैदर।